मोबाइल के घटि ॾिसो, मोबाइल के टाइम घटि ॾियो, ज़बान ते कंट्रोल कयो, अलाह जो ज़िक्र हुजे, दुरूद हुजे, क़ुरान जी तिलावत हुजे, इंशाअल्लाह पोइ हिन जो असरु सॼे साल ते। 3 नंबर ते हिन महीने में सखा कयो, ग़रीबनि मिस्कीननि जी ख़िदमत कयो, हिक ॿिए ते रहम कयो, हिक ॿिए खे माफ़ कयो। हीउ हिक ॿिए ते रहम करण जो महीनो अथव। मां हज़रत साईं ताज मामू शाम रोटी जो वाक़ियो पढ़ियुमि। साईं जो मुरीद हुयो, हिकिड़ो कमिश्नर हुयो ज़िले जो। साईं फरमाइश बगी काहे आहे, हुन कमिश्नर खे चयूं बगी काहे आयो, टांगो। साईं हुन ते आॾो वेठा, हू कमिश्नर पोयां। साईं फरमाइश घंटा घर सखर हलणो, सिधो घंटा घर आया। साईं अमरोटी फरमायो फलाणो मालो किथे आहे? उहो मालो उहो जिथे गुनाह थींदो आहे, जिथे औरतूं रहंदियूं आहिनि, तवाइफ़ात, इहे आम औरतूं। त उन कमिश्नर चयो साईं तव्हां उन माले में कीअं हलंदो, तव्हां असांजा मुर्शिद नेक साले बुज़ुर्ग माण्हू। साईं फरमा मूंखे उते हलो। कमिश्नर चयो साईं मूंखे ऑर्डर कयो, जंहिंखे गिरफ़्तार करणो हुजे मां गिरफ़्तार कयां। साईं फरमायो मूंखे उते हलणो आहे। उते आया, उहा औरत जेका उहे गुनाह जो कमु कराईंदी हुई, फरमा उहा किथे आहे? कमिश्नर चयो त यकदमि उन माई खे वठी अचो। उहा माई वीचारी रोंदी आई, ॾके पई त ख़ुदा ख़ैर करे। कमिश्नर वरी अमरोट जो गुज़रियो। साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमायो फलाणी कहिड़ो तो अमल कयो आहे जो रब तोखां राज़ी थी वियो आहे, मां तोखे मुबारक ॾियण जे लाइ आयो आहियां। अलाह तोखे पंहिंजी इबादत जे लाइ चूंडियो आहे। त उन माई चयो साईं मां गुनाहगार। राति हिकिड़ो अमल हुयो, हिकिड़ो कुतीअ जो नंढिड़ो गुल हुयो, नालीअ में पियो फतके पियो। मां उनखे खणी करे गरम पाणीअ सां उनखे वेंजारियुमि, वरी बाहि ते सेके करे कंबल में वेड़ियुमि। इहो मुंहिंजो अमल आहे। साईं अमरोटी फरमायो मुबारक हुजई इन अमल जे करे रब तोखां राज़ी थी, अलाह तोखे पंहिंजी इबादत जे लाइ छॾियो।